अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे बेतरतीब ज़िंदगियूं। मौज़ू कहाणियूं। कहाणीकार मुख्तार चन्नू। छपाईंदड़ चांड्रो की पब्लिकेशन, वाही बांधी, सिंध। छापो पहिरियों दिसंबर 2025 ईस्वी। किस्त 23। कहाणी सवाब। मां बि मस्जिद जी तामीर में पंहिंजो हिसो ॻंढणु चाहियां थो। जीअं लाइ गाॾीअ मां लही नई तामीर थींदड़ मस्जिद ॾांहुं आयल शख़्स 10 लख जो चेक मुला जे हवाले कंदे चयो। मुला तॾे मथां टुक जी रिलही विछाए हुनखे विहण लाइ चयो। जज़ाकल्ला जज़ाकल्ला। अल्लाह अज़ो जल अव्हां जो ख़ैर पंहिंजी बारगाह में क़बूल फरमाए। मुला ॻाल्हाईंदे चयो। मूंखे सवाब त थींदो न? नामालूम शख़्स मुला खां पुछियो। जेको ज़मीन ते अल्लाह अज़ो जल जो घर तामीर कंदो, अल्लाह अज़ो जल हुन जो जन्नत में घर तामीर कंदो। मुला हुनखे तरग़ीब ॾींदे चयो। तालिब छिगल नुख ते वेठल मुफ़्ती अब्दुर्रहमान अॻियां चांहि जो प्यालो रखी नामालूम शख़्स लाइ शुगर फ्री केन वठण लाइ शहर ॾांहुं वियो। मुला हितां हुतां जूं ॻाल्हियूं करे ज़माने जूं शिकायतूं कंदो रहियो। मुस्लमान दीन खां परे थी विया आहिनि। अल्लाह जो घर ठही रहियो आहे, ॾियण त ॿी ॻाल्हि, को लड़ी बि नथो अचे। अॼु अल्लाह पंहिंजे घर लाइ अव्हां खे फ़रिश्तो करे मोकिलियो आहे। फ़रिश्ते वारी ॻाल्हि ॿुधी नामालूम शख़्स खां निड़ीअ मां वेंदड़ कोल्ड ड्रिंक जो ढुक ॿाहिरि निकिरी आयो। तव्हां कहिड़ो कारोबार कंदा आहियो? आख़िर मुला नामालूम शख़्स खां पुछी ई वरितो। मां व्याज जो कारोबार कंदो आहियां। नामालूम शख़्स बेपरवाहीअ मां चयो। मुला के घणियूं ख़ामोश थी वियो। 10 लखनि जो चेक हथ मां वेंदो ॾिसी रहियो हो। सव हुजनि हा त दॿड़ाहट कढी मोकिलेसि हा। काफ़र खां घटि ताज़ीर कोन ॾिएसि हा। पर हिनखे पुट जे लाइ ख़रीद कयल गाॾीअ जी किस्त बि ॾियणी हुई, यूनिवर्सिटीअ जी फीस अदा करणी हुई, कमरे लाइ AC बि ख़रीद करणी हुई। तुंहिंजे पैसनि मां मस्जिद जा लेट्रिन ऐं वॉशरूम ठाराईंदासीं। आया विया मुसाफ़िर पंहिंजी हाजत पूरी कंदा, तोखे सवाबु थींदो। अचानक नामालूम शख़्स जी नज़र मस्जिद तामीर जी तारीख़ ते पइजी वई कि 20 साल थी चुका हुआ। नामालूम शख़्स मुला खे मुतवजो कंदे पुछियो, एतिरा साल थी विया आहिनि, अञा ताईं मस्जिद मुकमिल थी नाहे सघी? हिते मुख़ैर हज़रात न आहिनि छा? मुला कांच जे खीसे में चेक रखंदे चयो, खोड़ ईंदा आहिनि, पर सभु तोजियां लेट्रिन लाइ पैसा ॾेई वेंदा आहिनि।